मखरूर हिन गरीब जी सदा अज को तकदीर जो फैसलो लिखजी वियो छा लिखियो कीअं लिखियो बुधो त बुधाया कन खोले बुधो कन खोले दिल के हाजिर करे बुधो रब जी जात जा फैसला अनोखा हुंदा आहिनि मुंहिंजा दोस्तो नईम सेठ जेको गरीब के पादरहणी दरां धिकारी ऐं हो गरीब जेको पादर खाई रब के सल्ला पियो करे उन गरीब जे माल में बरकत पवण शुरू थी पैसो मिलण शुरू थियो को हल्को फुल्को कारोबार कई अचे वाध थी अचे बरकत पई उन मुंहिंजा दोस्तो थोरनी महीनन जे अंदर माड़ियूं ठहराई बंगला ठहराई मुंहिंजा दोस्तो रब ॾियण ते अचे त देर नाहे जे फुरण ते अचे त देर नाहे जे मालिक चाहे अब चुप करे वे जे अल्लाह चाहे तो पेनू के बादशाह बनाए मर्जी वारो जे बादशाह के गदागर बनाए मर्जी वारो अचे माल में वाधारो पियो वो गरीब मालदार बणजंदो वियो ऐं हुन नईम सेठ जे पैसे में माल में अचे नुकसान पिया टोटरा पवण शुरू थिया हेॾो लखन जो नुकसान हेॾो करोड़न जो नुकसान हेॾो ही घाटो हेॾो ही छेहो हेॾो ही नुकसान मुंहिंजा दोस्तो ये महीनन जे अंदर हुन जा माल विया दौलतूं वियूं पैसा ॾोकड़ बर्बाद थी हिकड़े ॾियारे ज़ाल के चई त घरवारी तोखे तलाक ॾिनो ज़ाल चयो मूं तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो आहे छो तो मूंखे तलाक ॾिनी चए बस मुंहिंजो मुक़द्दर मां ॼाणा मुंहिंजो मुक़द्दर ॼाणे तूं मुंहिंजे घर मां निकिर ज़ाल खे तलाक ॾेई छॾी माई वेचारी रोंदी वई इद्दत गुज़ारे वञी को ॿियो लिखियो लेख कई मुंहिंजा दोस्तो साल पूरो थियो वरी साॻी 15 शबान जी रात आई वो नईम सेठ वो मालदार वो दुनियादार करोड़न अरबन सां खेॾण वारो अॼु उहो वक़्तु थी वियो जो किस्तो हथ में कशकोल हथ में खणी पिनण शुरू कई सदा ॾींदे हिकिड़े माड़ी हुजे उन जे दर ते बि सदा हयई त मां 3 ॾींहंनि जो बुखारो आहियां मूंखे अल्लाह वास्ते मानी बुखार उहा साॻी सदा 3 ॾींहंनि जो बुखारो आहियां अॼु भलारी रात 3 ॾींहंनि जो बुखारो आहियां मूंखे मानी बुखार आयो ईअं सदा हणंदे हिकु माड़ी जे दर ते अची सदा हयई माई घर धञाणी ख़ैरात खणी आई माई जो ॾिठो त माई जी दाह निकिरी वई माई रड़ करे किरी पई फकीर त ख़ैरात वठी हलियो वियो पर माई बेहोश थी वई मुड़स ड्रोड़ंदो आयो छो छा थियो छा ॻाल्हि आहे चई मूं अॼु अल्लाह जी कहारी ॾिठी आहे रब जी बेनियाज़ी ॾिठी आहे तोखां अॻ में मुंहिंजो निकाह नईम सेठ सां हुयो करोड़पति बंगलनि गाॾियुनि कारनि वारो हज़ार जागीरुनि वारो अॼु उनखे किस्तो हथ में पिन दे ॾिठो अथमि ख़ुदा जी बेनियाज़ी ॾिसी मूंखे रोअण अची वियो आहे अल्लाह जी कहारियत खे ॾिसी आउं रोई वेठी आहियां बेहोश थी वियसि त मुंहिंजा मौला तूं केॾो बेनियाज़ रब आहीं साईं तूं सुभान तोखे चारो नाहे चवण किथे वसंदड़ शहर वैरान करी किथे वसाई वाहण कन खे पाली पालकियुनि में कन खां पीहाई पाण कन खे दान न ॾी हिकु दमड़ी कन खे माया ॾी पियो मण कन खे कन बकरीअ जी कन खे धणी ॾी पियो धण तेलाऊं ताण था ॾकन लिंग लतीफ़ जा
माई चवे थी मुझा घर वारा अल्लाह जी बेनियाज़ी ॾिसी मूंखे रोण अची वियो आहे त घर वारे चयोसि ओ मुंहिंजी घर वारी अञा अजीब ॻाल्हि ॿुधायां आऊं उहो पेनू आहियां उहो मंगतो आहियां जो अॼो की रात में मूंखे नौकरनि खां पातर हणाए दर तड़ाए छॾियो हुयई आऊं उहो साॻो पेनू आहियां उन जी ज़ाल रब मुंहिंजे निकाह में ॾिनी माल बंगला मूंखे ॾिना उनखे पेनू बनाए मुझे दर दर पिनाए छॾियो भाईरो दोस्तों रब जी ज़ात बेनियाज़ डिजो खुदा जी ज़ात खां गुनाहन खां बचो बेफरमानिन खां बचो कंहिंजी दिल न दुखायो कंहिंजी दिल न आज़ारियो कंहिंजी दिल के सदमो न पहुंचायो ओ मिठा कंहिं पखीअ खे न ईज़ायो कंहिं जानवर खे न ईज़ायो कंहिं काफ़िर हिंदू खे न ईज़ायो कंहिं मुसलमान खे न ईज़ायो पर केड़ो हाल थींदो जो तू पंजी अम्मड़ के ईज़ायूं वेठो केड़ो हाल थींदो जो तू पंजे अब्बे के ईज़ायूं वेठो पंजे बच्चन के ईज़ायूं वेठो उनन जा हक अदा न करी पंजे जीजल मां कावड़ी वेठी आ कदे अम्मा के न परचाई ओ मिठा मदीने वाले साईं फरमायो 15 शबान जी रात में रब वड्डा वड्डा गुनहगार बख्शे तो छदे चोर बख्शे तो छदे शराबी बख्शे तो छदे बदकिरदार बख्शे तो छदे पर टिन मानन के रब माफी न तोड़े घणन मानन के टिन मानन के हिन रात 15 शबान जी लैलतुल बरात जे अंदर टिन मानन के माफी न मिलंदी हिकड़ो उहो जेको पंहिंजे अब्बे अम्मड़ जो बेफरमाना पी मां के रंजाइण वारो पी मां जी दिल दुखाइण वारो इने के माफी न मिलंदी जेसी पी मां के राज़ी न कंदो पुट समझो गाल हां जब मां नाराज थी तो वक्त थी अज पहरी तारीख आ विच में 13-14 डी आए पी मां के परचाए जाए अबे अमड़ के राजी क जाए उनन जी दिल न दुखाए जाए साईं फरमाइन था पी मां जो बेफरमान 15 शोबान में भी महरूम रहंदो बे नंबर ते मुसलमान जेके पान में रंज थी पवन कावड़ जी पवन रुठा वेठा गाल्हाइण बंद सलाम कलाम बंद इनन बिनी के रब बख्शे न तो रब फरमाए तो मलाइको छड्यो न इनन जी गाली न लिखो जेसी तई हिक बे के न परचाईंदा तेसी तई इनन के मां रब माफी न दींदुस इनन जी का इबादत इनन जे कन्नन का मथे नथी चढ़े का दुआ नथी अगामे को इनन जो सजदो रिपोर्ट कबूल न थो पवे जेसी तई हिक बे के परचाईंदा न साईं फरमाइन था ब मुसलमान पाण में रुठल हुजन जेको हली वनी परचाए वो अग जन्नत में दाखिल थींदो पर बर उठल है ने टियों वरी उथे उनन के परचाए साईं फरमाइन था उन्हें परचाइण वारे के 20 हजन जो सवाब रुठलन के छा परचाइण रुठलन के हिते त सही किसो ही ऊंधो आ ठहलन के ड्राहींदा दा बजणा पाण में भाकुर पाए हलंदा त टे के ह्याव के बाह पई लगंदी ती चोदा गडु बुरबुर छेणा जंग मचे वेढ़ाईंदा तो ये पाण में छिजी पवन भा भा के था वेढ़ाइन मां धी के था वेढ़ाइन मुझा दोस्तों साल मुर्स जे विच में छेड़ो था विजन साईं फरमाइन था जेको पंजे प्यारन के हिक बे का छिन्नी धार करे उन्हें के जन्नत जी खुशबू भी नसीब न थी सके भा भा सा परचल है गड वेठा है को विच में शैतानगिरी करे उनके रुसाए तो रंजाए तो साईं फरमाइन था इनन के पाण में कावड़ाई हिक बे में जुदाई विधई रब करीम उनके जन्नत का जुदा करे छड़ी बेहत जी खुशबू नसीब न थी सगंदी हिकड़ो पी मां जो बेफरमान बियो मानुन सा
रंजशूं रखण वारो जुदायूं करण वारो इन्हनि ॿिन्ही खे माफ़ी न मिलंदी। ऐं टियों ज़िनाकार माण्हू ज़ानी माण्हू जेको परावे नंगन सां बेहयाई थो करे इन ज़ानी माण्हू खे 15 शबान जी रात भी माफ़ी नथी मिले। हेड़ी भलारी रात बख्शिश जी बारात पर इन माण्हू जे लाइ का माफ़ी न आहे जेको ज़िना ते हमेशगी करण वारो आ। ओ मिठा इन बदकारी खां पाण खे बचाए जाए, बुराइयुनि खां बेहयायुनि खां पाण खे बचाए जाए, ॾोहनि टिंगायुनि खां पंहिंजो पाण खे बचाए जाए। इहा रात मल्हाए ॾेखार जाए। मल्हाईंदो केड़ा केड़ा मल्हाईंदो? हाणे हिकड़ी दावत ॾींदुसि तव्हांखे, क़बूल कंदो? मुफ्त में अल्लाह वास्ते खुदा वास्ते जी दुआ दावत 15 शाबान जी रात घरन में भी गुजारी थई, पंहिंजे बच्चन में भी ईद मल्हाई थई, पर अॼु तोखे दावत थो ॾियां। इहा 15 रात शाबान जी फ़कीरन सां हिकड़ी रात गॾिजी 15 शाबान जी रात दरगाह दिलबर आबाद मोरो में, सिंध में मोरो जो शहर आ, दादू का परियों मोरे में 15 जी रात अजीम शान इज्तिमा थींदो पूरे पाकिस्तान का आलिम सालिह नेक दुर्वेश जाकिर तहज्जुद गुजार फकीर फकीरानियूं गॾु थींदा आहिनि, मर्द औरतूं पूरी रात इबादत में गुज़रंदी, सलात तस्बीह थींदी, इज्तिमाई दुआ थींदी। ये हज़ारे लखे मानू गड़जी मथड़ा उगाड़ा करे जेडी मन रब के सॾनि त पोइ कीअं थो भाई अल्लाह जी रहमत वसे पई। तोखे दावत थो ॾियां इन दुआ में जरूर शरीक थी जाए, इन मुहम्मदी महफिल में जरूर शरीक थी जाए। ओ मिठा जिंदगी ग़िफ़लतुन में गुजरी वई आ, इहा हिकड़ी रात रब जे दर ते पाडाए जाए, अल्लाह तोखे सॼी जिंदगी जा गुनाह बख्शे माफ करे छॾी। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। करे वठजे की करणो थई वरी वापस न वरणो थई, वरी न जिंदगी मिलंदी जेका अज जिंदगी मिली आ, खबर ना है केडी मल इज़राइल दर्ज मेहमान बणजी वने, वरी जिंदगी न मिलंदई, वरी जवानी न मिलंदई, वरी हेडी रातियों न मिलंदई। ओ मिठा हिन जिंदगी जो कदर कर, कुछ अमल सालिह करे वठ, पंहिंजे रब के परचाए वठ, ओ करे वठ जे की करनो थई वरी वापस न वरणो थई, अॻियों हिसाब किताब थियणो थई, सारे सब साफ़ ॾियणो आ, छॾे हिन दार दुनिया के क़बर ॾे नेठ हलणो आ। अब मौत आहे मतो मरबो या न मरबो या इस्माइलानी सदाई चेहरा हूंदो? जवाब ॾियो, मौत आहे या न आहे? अल्लाह जे अॻियां पेश थिबो या न? छा गॾु खणी वेंदे? हे बनियूं गॾु हलंदे क़बर में? हे सोन जेको गॾु कयो अथई चांदी, हे कपड़ा लटा माल मिल्कियतूं खीर पुट ज़ालूं औलाद अयाल कहिड़ी शइ क़बर में हलंदी? कुझु न, का शइ न हलंदी, दुनिया जूं सभु शयूं हिते रहिजी वेंदियूं जे गॾिजी हलंदई त मुस्तफ़ा जी गुलामी। सालिह अमल, चङा अमल, नेकियूं जेके अॼु कई, नमाज पढ़ी, ज़िक्र कई, सलात पढ़ी, महबूब जे मथां दुरूद और सलाम पढ़ी, कुरान जी तिलावत कई, इहे तुंहिंजा अमल तोखे क़बर में। पोइ अॻिते जी तयारी कबी या न कबी? अॻिते जी तयारी कबी या न कबी? जेके नमाज न पढ़ंदा आहियो अॼु अहद कयो त इंशाअल्लाह नमाज पढ़ंदासीं जी।
ये थदड़ो थदड़ो हथ था खणो भला दिल जे गहराई सा ईमान जे कुवत सा बई हथ मथे करे चो तो इंशाअल्लाह नमाज पढ़ंदासी अल्लाह तौफीक दींदे मामूली गुलाम हैदर का पुछंदुस त जमायती वध्या है या न वध्या है वधंदा कुटंदा हां वधंदा इंशाअल्लाह पंज वक्त नमाज पढ़ो कूड़ न गालायो ठगी न कयो पी मां जी दिल न रंजायो ओ मुजादा गुनाहन का बचो बुराइयों नहीं बेफरमानियों का बचो मुझे सोने नबी जे दर्जा सच्चा फरमा बरदार थी वणो तवा जी दुनिया पे आबाद ता जी आखिरत रब करीम शाला सा सबनी के मदीने वाले साईं जे दर्जी गुलामी में जियारे ए गुलामी वारो मौत नसीब फरमाए एकड़ो बेरो सूरत फातिहा पढ़ो त ही मरहूम आहिन उन्हनि जे ईसा अलैहि सवाब जे ला नज़ीर अहमद जी वालिदा जे ला उन्हनि जे रिश्तेदारनि जे लाइ ईसा अलैहि सवाब जे ला हिकु बेरो सूरत फातिहा पढ़ो औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्लाहुम्मा बल्लिग सवाब हादिहिल फातिहतिल मैमूनतिल मुबारकतिल मुस्लिमीन वल मुस्लिमात अल्लाहुम्मा अग़फिर लहुम वरहमहुम वआफ़िहिम वअफ़ु अन्हुम वअक्रिम नुज़ुलहुम ववस्सिअ मुदख़लहुम वनक़्क़िहिम मिनज़्ज़ुनूबि वल्ख़ताया कमा युनक़्क़ा अथ-थौबुल अबयदु मिनद्दनस वग़सिलहुम मिन ख़तायाहुम बिलमाइ वस्सल्ज वलबरद। या अल्लाह हिन सारी जमात ते राज़ी थी। या अल्लाह या 15 शाबान जी रात असांखे इबादत सां मल्हाइण जी तौफ़ीक़ ॾिजा। बुराइयुनि खां बचा बेफरमानियुनि खां बचा पंहिंजे दर जी ग़ुलामी नसीब कर मदीने वारे साईं जे दर जी फर्मा बरदारी नसीब कर। ए मुंहिंजा मौला पंहिंजे हबीब जे सदके असां ते राज़ी थी। मदीने वारे साईं जे सदके सुन्नत शरीयत दीन जे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता कर। बुराइयुनि बेफरमानियुनि खां बचा मअसियतुनि खां महफूज़ फरमा। या अल्लाह असां सभिनी के मदीने वारे साईं जे दर जो सच्चो गुलाम कर। हुजूर जे दर जी हाज़िरी नसीब कर। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना।